वफ़ाक़ी वज़ीर ऐं चेयरमैन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शाज़िया मरी जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में ॿुधायो वियो त हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी बजेट 250 अरब रुपयनि मां वधाए 400 अरब रुपया करे छॾी आहे, जेका 60% वाध आहे। बेनज़ीर किफ़ालत तहत 90 लख कुटुंबनि जे वज़ीफ़े में 25% वाध कई वई आहे। 25% वाध सां बेनज़ीर किफ़ालत जी किस्त 7000 रुपयनि मां वधी 8750 रुपया थी वई आहे। हिन वक़्तु जनवरी ताईं मार्च जी किस्त 8000 रुपया अदा कई पई वञे, जॾहिं त अप्रैल खां जून जी किस्त 9000 रुपया हूंदी। बेनज़ीर तालीमी वज़ीफ़ा प्रोग्राम में मुस्तहक़ कुटुंबनि जी 7.1 मिलियन ॿारनि खे तालीमी वज़ीफ़ा ॾिना पिया वञनि। बेनज़ीर नशोनुमा प्रोग्राम खे हथी ॾेई पाकिस्तान जे हर ज़िले में उन जा 472 मर्कज़ क़ाइम कया विया आहिनि। बेनज़ीर नशोनुमा प्रोग्राम तहत ॻोरारनि खीर पीआरींदड़ माउरनि खीर पीआक ॿारनि खे बि वज़ीफ़ा ॾिना पिया वञनि, जिन जो अंग 5,10,000 आहे। हिन वक़्तु डायनामिक रजिस्ट्री जे नाले सां सर्वे सॼे पाकिस्तान में जारी आहे, जंहिं में मौजूदा मुस्तहक़नि जे डेटा खे अपडेट कयो पियो वञे ऐं नवनि मुस्तहक़नि खे बि शामिल थियण जो मौक़ो ॾिनो पियो वञे। इहा सर्वे बिल्कुलु मुफ़्त आहे। बेनज़ीर अंडर ग्रेजुएट स्कॉलरशिप तहत 92,000 शागिर्दनि खे तालीमी वज़ीफ़ा ॾिना पिया वञनि। बोर्ड मुतासिर 28 लख कुटुंबनि खे फी कुटुंब 25,000 रुपयनि जे हिसाब सां 70 अरब रुपया विरहाया विया आहिनि। 81 लख कुटुंबनि खे फ्यूल सब्सिडी जे तौर ते 2000 रुपया फी कुटुंब जे हिसाब सां 16.7 अरब रुपया ॾिना विया, जॾहिं त ख़दरनि फ़क़ीरनि खे बेनज़ीर किफ़ालत प्रोग्राम में शामिल कयो वियो आहे।